Ask Mufti Mujib Rahman. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह। अॼु जेको आहे रमज़ान जे मुतलिक़ जेके मसाइल आहिनि ऐं कोशिशि कंदासीं त उन मसाइल खे रिकॉर्ड कयूं ताकी पब्लिक खे उन मसाइल खां फ़ाइदो हासिलु थिए ऐं तमामु मुस्लमान पंहिंजा रोज़ा बहितर खां बहितर रखे सघनि ऐं जीअं रोज़े इहा मुस्लमान खे ख़बर पवे त मुंहिंजो हाणे रोज़ो आहे या न आहे। छो त काफ़ी कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि जंहिंमें मुस्लमान खे इहो इल्मु ई नाहे रहंदो त मुंहिंजो हाणे रोज़ो आहे या मुंहिंजो रोज़ो फासिद थी चुको आहे। त अल्हम्दुलिल्लाह मां कोशिशि कई आहे त उहे जेके मेन सवाल आहिनि उन सवालनि खे असां नोट कयो आहे ऐं उन सवाल खे असां अल्हम्दुलिल्लाह अॼु रिकॉर्ड कंदासीं। सभ खां पहिरियां मसइलो नंबर 1 जेको आहे उहो इहो आहे त सभ खां पहिरियां रोज़े जो टाइम, सहरी जो टाइम नेठ आहे छा सहरी जो टाइम आज़ान ताईं महदूद आहे या सहरी जो तालुक़ वक़्त सां आहे। हिकु ॻाल्हि मुस्लमान जे इल्म में थियणु खपे त सहरी जो जेको तालुक़ आहे उहो आज़ान सां बिल्कुलु न आहे। आज़ान सां कोई बि मुस्लमान रोज़े खे बंदि न करे, बल्कि हर हिकु मुस्लमान जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे त उहो जेको उन जे टाइम टेबल इलाइक़े ऐं शहर जे एतबार सां काउंट थियो आहे उन एतबार सां पंहिंजो रोज़ो रखे बि सही ऐं पंहिंजो रोज़ो इफ़्तार बि करे। पर जेकॾहिं कंहिं मुस्लमान आज़ान जे एतबार सां रोज़ो रखियो या आज़ान जे एतबार सां रोज़ो इफ़्तार कयो त उन में मुमकिन आहे त उन जो रोज़ो या त थियो ई न आहे या उन मुस्लमान पंहिंजे रोज़े जे अंदरि कुझु कमी ऐं कोताही करे विधो आहे। रोज़े जो जेको तालुक़ आहे उहो आज़ान सां बिल्कुलु न आहे। रोज़े जो जेको तालुक़ आहे उहो वक़्त सां ई, वक़्त थी वियो ॻाल्हि ख़तमु। छा औरत हमल सां हुजे त इहा रोज़ा रखे या न, उन जे अंदरि ॾिठो वेंदो जेकॾहिं औरत हमल आहे ऐं रोज़ा रखे थी, हमल खे जेकॾहिं नुक़सानु पहुचे थो त इहा औरत रोज़ा न रखंदी, गैर रमज़ान में उन रोज़नि जी क़ज़ा कंदी। पर जेकॾहिं कंहिं औरत सिहतमंद आहे, हमल जे दौरान रोज़ा रखे थी, पर रोज़े जे रखण सां इन जे सिहत ते कोई बि असरु नथो पए त इहा औरत मुकमल रोज़ा रखंदी। साईं रोज़े जी हालत में एतलाम वारो थी वञे त छा उन सां रोज़ो टुटी पवंदो या न। काफ़ी नौजवान राति जो सुम्ही पवंदा आहिनि ऐं पोइ रोज़ो रखे करे सुम्ही पवंदा आहिनि, पोइ उहे एतलाम वारा थी वेंदा आहिनि त उन में कंहिं क़िस्म जो कोई बि रोज़ो फासिद न थींदो, रोज़ो बरक़रार ई रहंदो। एतलाम पवण सां, निंड जी हालत में एतलाम थियण सां कंहिं क़िस्म जो कोई बि रोज़ो फासिद न थींदो। इहो नौजवान गुसूल करे इन खां बाद में पंहिंजे रोज़े खे मुकमल करे सघे थो, रोज़ो एतलाम जी हालत में फासिद न थींदो। रोज़े जी हालत में अखि में दवा विझणु कीअं आहे। रोज़े जी हालत में बिल्कुलु जाइज़ आहे त मुस्लमान रोज़ो रखे करे पोइ जेकॾहिं अखि में दवा विझणु ज़रूरी आहे त अखि में दवा विझी सघे थो, अखि में ॿुड़ो विझी सघे थो, हता के अखि में सुरमो बि पाए सघे थो। रोज़े जी हालत में कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे त रोज़े जी हालत में तव्हां इहे कमु करे सघो था। अखि में दवा विझणु ज़रूरी आहे, दवा विझो। अखियुनि में ॿुड़ा विझणु ज़रूरी थी पिया आहिनि त अखियुनि में ॿुड़ा बि विझो, पर जेकॾहिं ज़रूरत न आहे त पोइ एहतियात ज़रूरी आहे। अगरि कंहिं शख़्स रोज़े जी हालत में घरवारी खे चुमी ॾिनी त छा उनजो रोज़ो फासिद थींदो। रोज़ो कंहिं क़िस्म जो कोई बि फासिद न थींदो। रोज़े जी हालत में घरवारी खे चुमी ॾियण सां रोज़ो बरक़रार ई रहंदो। बहितर आहे त इन चुमी खां, भाकुर खां मुड़ुसु जेको आहे एहतियात करे, छाजे करे कॾहिं कॾहिं भाकुर ऐं चुमी खां बंदो अॻिते वधी वेंदो आहे ऐं रोज़े जी हालत में जेकॾहिं घरवारी सां सोबत इख़्तियार कई त पोइ शरीयत हिन जे मथां ॾंडु जेको आहे लाज़िम कयो आहे। उहो ॾंडु इहो ई आहे त उहो बंदो 60 रोज़ा लगातार रखे ऐं जेकॾहिं 60 रोज़ा लगातार यकीन तौर ते न रखे सघंदो, पोइ ॿिए नंबर ते शरीयत जेको ॾंडु बयानु कयो उहो इहो आहे त उहो 60 मिसकीननि खे सुबुह शाम मानी खाराए, त हे शरीयत ॾंडु मुक़ररु कयो आहे। रोज़े जी हालत में इंजेक्शन लॻणु कीअं आहे। रोज़े जी हालत में इंजेक्शन लॻणु बिल्कुलु जाइज़ आहे। उहो ॾोरे वारो इंजेक्शन हुजे या रॻ वारो इंजेक्शन हुजे, उन सां रोज़े ते कंहिं क़िस्म जो कोई बि असरु नाहे पवंदो। साईं रोज़े में गिला करण सां छा रोज़ो टुटी पवंदो या न। रोज़ो टुटी न पवंदो, बल्कि रोज़े में जेको अल्लाह ताला इनाम रखियो आहे, अजुर रखियो आहे, उहो अमूमन अजुर जेको आहे उहो ज़ाया थी वेंदो। गीबत गुनाह कबीर आहे ऐं रोज़े जी हालत में गुनाह कबीर करण सां रोज़े ते जेको अल्लाह ताला इनाम ॾींदो उहो ख़तमु थी वेंदो। त तमामु मुस्लमान खे खपे त रोज़े जी हालत में कंहिं क़िस्म जी कोई बि गीबत न कनि।
रोज़े जी हालत में रत ॾियणु कीअं आहे? रोज़े जी हालत में रत ॾियणु बिल्कुलु जाइज़ आहे। जेकॾहिं अगरि कंहिं बि मुस्लमान खे रत जी ज़रूरत पई आहे ऐं तव्हांखे रोज़ो आहे ऐं तव्हां रत ॾियणु चाहियो था त रोज़े जी हालत में तव्हां रत ॾेई सघो था, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। रोज़े जी हालत में ख़ुशबू लॻणु कीअं आहे? मुस्तहब अमल आहे ऐं बिल्कुलु अहादीस खां मालूम थिए थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े जी हालत में ख़ुशबू खे इस्तेमालु कयो आहे। रोज़े जी हालत में अगरि ओघड़ ते नज़र पई, छा रोज़ो फासिद थींदो या न? कंहिं क़िस्म जो कोई बि फासिद न थींदो। रोज़े जी हालत में जेकॾहिं ओघड़ ते नज़र पई, पंहिंजी ओघड़ ते नज़र पई या कंहिं औरत जी ओघड़ ते अल्लाह माफ़ करे नज़र पई या बिलफ़र्ज़ कंहिं मर्द जी ओघड़ ते नज़र पई अचानक, त कंहिं क़िस्म जो अचानक वारी जेकी नज़र आहे उन ते गुनाह बि न आहे ऐं रोज़े ते बि कंहिं क़िस्म जो कोई बि असरु न पवंदो। पर जेकॾहिं को बंदो ॼाणी वाणी ॾिठो, अगरि कोई बंदो ॼाणी वाणी ॾिसे थो त उहो गुनाहगार थींदो, बाक़ी रोज़े ते रोज़ो फासिद जेको आहे उन सूरत में न थींदो। रोज़े जी हालत में मिसवाक ॾियणु कीअं आहे? बिल्कुलु सुनत आहे ऐं सुनत खे रोज़े जे अंदरि इस्तेमालु करणु अजुर सवाब खे बिल्कुलु वधाईंदो। त रोज़े जी हालत में अगरि कोई बि ईमान वारो मुस्लमान जेकॾहिं मिसवाक खे इस्तेमालु करे थो तमामु बहितर थो कमु करे। अगरि कोई शख़्स रोज़ो रखे करे ऐं तरावी नमाज़ न पढ़े, छा उनजो रोज़ो थी वेंदो या न? रोज़ो थी वेंदो बिल्कुलु। रोज़ो अलॻि फ़र्ज़ु आहे, बाक़ी तरावी जेकी नमाज़ आहे उहा सुनत आहे ऐं उनखे पढ़ंदो त अल्लाह ताला हिनखे अजुर सवाबु ॾींदो। पर जेकॾहिं कोई बि मुस्लमान तरावी नमाज़ कंहिं उज़ुर जे करे नथो पढ़ी सघे त कंहिं क़िस्म जो कोई बि उनजे मथां गुनाह बि न आहे ऐं न ई उनजे मथां वबाल आहे। एतिरी ॻाल्हि आहे त हिकु तमामु वॾी नेकी खां उहो मुस्लमान महरूम थी वेंदो, बाक़ी कोई मसइलो न आहे। रोज़े जी हालत में अगरि कोई वार कटराए त छा रोज़े जी हालत में अगरि कोई वार कटराए त उहो सही अमल आहे या न? रोज़े जी हालत में वार कटराइण सां रोज़े ते कोई बि असरु न आहे पवंदो, बिल्कुलु कटराए सघो था। अगरि कोई शख़्स रोज़ो रखे करे पोइ गाना ॿुधे, छा उनजो रोज़ो टुटी पवंदो या न? रोज़ो रखे करे पोइ इन खां बाद में उन शख़्स गाना ॿुधा या फिल्म ॾिठी या को ड्रामो ॾिठो त यकीन तौर ते इहो गुनाह आहे। बाक़ी इन गुनाह जे करे रोज़ो इन जो फासिद न थींदो। रोज़े ते एतिरो त असरु पवंदो त नेकी ज़ाइल थी वेंदी, बाक़ी गुनाहगार थींदो ई बंदो। अगरि कोई शख़्स रोज़े जी हालत में बार बार गुसुल करे, छा रोज़े ते को असरु पवंदो या न? रोज़े ते कंहिं क़िस्म जो कोई बि असरु न पवंदो। अगरि कंहिं बंदे रोज़ो रखियो आहे ऐं गर्मी जे करे बार बार गुसुल करे थो, हथा के 10-15 दफ़ा उन गुसुल कयो, त रोज़े ते कंहिं क़िस्म जो कोई बि असरु न पवंदो। रोज़ो थी वेंदो, अल्लाह ताला हिनखे अजुर सवाबु ॾींदो। छा हमल वारी औरत एतिकाफ़ में वेही सघे थी या न? हमल वारी औरत जेकर उनखे मुड़ुसु इजाज़त ॾिए थो त उहा एतिकाफ़ में वेही सघे थी, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे, अल्लाह ताला हिनखे अजुर सवाबु ॾींदो। पर जेकर उनखे मालूम थिए थो त मां एतिकाफ़ में वेहंदुमि, इन खां बाद में मुंहिंजी तबियत ख़राबु थी वेंदी या मुड़ुसु इजाज़त नथो ॾिए, त अहिड़ी औरत पोइ एतिकाफ़ में न वेहे त बहितर आहे। अगरि को शख़्स रोज़ो रखे करे पोइ गाना ॿुधे त छा उनजो रोज़ो टुटी पवंदो या न? कोई बि मुस्लमान जेकॾहिं रोज़ो रखे करे पोइ इन खां बाद में गाना ॿुधे थो, फिल्म ॾिसे थो, मूवी ॾिसे थो या ड्रामा ॾिसे थो, त रोज़ो भॼी त न पवंदो, बाक़ी जेकी रोज़े जे मथां अल्लाह ताला नेकी रखी आहे, इनाम रखियो आहे, उनखे इहे गाना, मौसीक़ी ऐं फिल्मूं, ड्रामा ज़ाइल करे विझंदा। त तमामु मुस्लमान रोज़ो रखण खां बाद में परहेज़ कनि, गाना बि न ॿुधनि, फिल्मूं बि न ॾिसनि ऐं ड्रामा बि न ॾिसनि, बसि अल्लाह ताला जो ज़िक्र तमामु घणो कनि। अगरि को शख़्स रोज़ो रखे ऐं नियत न करे, छा रोज़ो थी वेंदो या न? ॻाल्हि अजीब ग़रीब लॻे थी। जेकॾहिं कंहिं बि मुस्लमान राति जो सेरी कई, इन खां बाद में चई त मां रोज़ो रखां थो, या सेरी करे उनजो इरादो इहो हो त मां रोज़ो रखंदुमि, हाणे उनखे ज़बान सां नियत करणु ज़रूरी न आहे। बसि जेको इन सेरी खाधी ऐं दिलि में जेको इनखे इरादो आहे, इहो इरादो काफ़ी आहे। रोज़े रखण जे लाइ ज़बान सां नियत करणु ज़रूरी न आहे, किथे बि न आहे लिखियलु त तव्हां रोज़ो रखो, किथे बि न आहे लिखियलु त तव्हां रोज़ो रखो ऐं इन खां बाद में तव्हां ज़बान सां नियत कयो, त न बिल्कुलु न आहे। कोई बंदो अगरि सेरीअ टाइम उथियो ऐं उन सेरी कई ऐं सेरी खां बाद में उनजो इरादो इहो आहे त मां रोज़ो रखां थो, त अल्हम्दुलिल्लाह जो रोज़ो थी वेंदो। ज़बान सां नियत ज़रूरी न आहे, इहा ॻाल्हि इल्म में रही।
छा साईं बिना सेरी जे रोज़ो रखिजे त छा रोज़ो थी वेंदो या न? बिना सेरी जे रोज़ो कोई बि बंदो रखे थो रोज़ो थी वेंदो बिल्कुलु। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त इंसान खे निंड जो ग़लबो अची वेंदो आहे, जंहिंजे करे आज़ान थी वेंदी आहे ऐं रोज़े जी सेरी जो टाइम ख़तमु थी वेंदो आहे। उन टाइम जेकॾहिं कोई मुस्लमान रोज़े जी नियत करे थो ऐं रोज़े रखण जो इरादो करे थो त बिल्कुलु बग़ैर सेरी खां रोज़ो थी वेंदो। अगरि को शख़्स रोज़ो रखे करे पोइ नमाज़ न पढ़े, छा उन जा रोज़ा थींदा या न? ॾिसो, रोज़ा त बिल्कुलु थी वेंदा। रोज़ा अलॻि फ़र्ज़ आहिनि ऐं नमाज़ अलॻि फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं कोई बंदो रोज़ो रखे थो ऐं नमाज़ नथो पढ़े त रोज़े जो उनखे अलाह ताला अजुर ॾींदो ऐं नमाज़ न पढ़ण जी यौम मशर में उनखे सज़ा मिलंदी। त तमामु मुस्लमान जीअं रोज़ा फ़र्ज़ आहिनि सेम नमाज़ बि ईअं ई फ़र्ज़ु आहे। त ॿिन्हिनि खे छॾण जी कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रूरत न आहे। रोज़ो रखे करे पोइ बंदो नमाज़ खे पाबंदी सां पढ़ण जी कोशिशि करे। मस्जिद परे हुजे त पोइ छा घर में तरावी नमाज़ पढ़ी सघंदो आहे या न? मस्जिद जेकॾहिं परे आहे त माण्हू वञे। रमज़ान जो हिकिड़ो त महीनो आहे, कहिड़ो साल पूरी तरावी पढ़णी पवंदी आहे। जेकॾहिं घर खां मस्जिद परे आहे ऐं त बंदो वञे उते ई तरावी नमाज़ पढ़े ऐं पोइ जेको आहे मोटी अचे। पर जेकॾहिं इंतिहाई मस्जिद परे आहे त पोइ बंदो घर में ई तरावी नमाज़ पढ़ी सघे थो। अगरि कोई बंदो रोज़ो रखे ऐं इन खां बाद में गार ॾिए, छा गार ॾियण सां रोज़ो फासिद थींदो या न? गार ॾियण सां गुनाह मिलंदो। रोज़े मां नेकी ख़तमु थींदी, अजुर ख़तमु थींदो। बाक़ी रोज़ो गार ॾियण सां फासिद न आहे थींदो। असांजा काफ़ी रिश्तेदार चवंदा आहिनि त रोज़े जी हालत में जेकॾहिं रत निकिरी पए त रोज़ो फासिद थींदो। बिल्कुलु तव्हांजा रिश्तेदारनि खे कंहिं ग़लति गाइड करायो आहे। बिल्कुलु किथे बि न आहे लिखियलु त रोज़े जी हालत में जेकॾहिं रत निकिरी पई त रोज़ो फासिद थींदो, ईअं न आहे बिल्कुलु। रोज़े जी हालत में जेकॾहिं रत निकिरी पई त रोज़ो बरक़रार रहंदो। बाक़ी कंहिं क़िस्म जो कोई बि रोज़े ते असरु न आहे ईंदो। त तमामु मुस्लमान खे अलाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं तरावी नमाज़ 8 आहिनि या 20? अगरि को शख़्स 8 रकायतूं पढ़े, छा उनजी तरावी थी वेंदी या न? नमाज़ थी वेंदी। 8 रकायतूं अगरि कोई बंदो पढ़े थो त तरावी अलाह ताला जे नज़दीक थी त वेंदी। बाक़ी रहियो मसइलो 20 रकायतुनि ते, ईअं सम्झो उमत जो इजमा आहे ऐं मुस्लमाननि जे वॾे हिसे जे अंदरि 20 रकायतूं पढ़ियूं वञनि थियूं। त कोशिशि बंदो करे तरावी खे 20 रकायतूं मुकमल ई पढ़े। बिल फ़र्ज़ अगरि मजबूरी खां, मुशक़त खां या कंहिं उज़ुर जे सबबु को बंदो 8 रकायतूं पढ़े थो त बि उन जूं 8 रकायतूं तरावी नमाज़ थी वेंदी। अलाह ताला खां उमेद आहे त अलाह ताला हिन जी क़बूल कंदो। अगरि कंहिं हाफ़िज़ खे ॾाढ़ी न हुजे, उन जे पोयां तरावी नमाज़ पढ़णु कीअं आहे? नमाज़ थी वेंदी। अगरि कंहिं हाफ़िज़ खे ॾाढ़ी न आहे ऐं तव्हां उनजे पोयां तरावी पढ़ो था, तरावी नमाज़ थी वेंदी। कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। रोज़े में घरवारी सां प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं करणु कीअं आहे? बिल्कुलु अलाह ताला खां उमेद आहे त जेकॾहिं कोई बि मुड़ुसु पंहिंजी घरवारी सां रोज़े जी हालत में प्यार मोहबत जी ॻाल्हि करे थो त इनखे सवाबु मिलंदो। बाक़ी प्यार मोहबत जी ॻाल्हि खे एतिरो वधायो न वञे जो हम बिस्तरी ते ख़्यालात अचनि। जेकॾहिं अहिड़ा ख़्यालात अचनि था त पोइ बिल्कुलु नापसंदीदा अमल आहे, कलाम न कयो वञे, प्यार मोहबत वारी ॻाल्हि न कई वञे। बाक़ी जेकॾहिं कंहिं बंदे खे एतमाद आहे त मां प्यार मोहबत जी ॻाल्हि कंदुमि या भाकुर घरवारी खे पाईंदुमि या बिलफ़र्ज़ चुमी घरवारी खे पाईंदुमि, इन खां बाद में मूंखे कंहिं क़िस्म जो कोई बि हम बिस्तरी जी तरफ़ ख़्यालात न ईंदा त कंहिं क़िस्म जो कोई बि हर्ज न आहे। साईं रोज़ो आज़ान ते बंदि कजे या सेरी ते? कुझु माण्हू आज़ान ते रोज़ो रखंदा आहिनि ऐं कुझु माण्हू आज़ान ते ई खोलींदा आहिनि। छा उहो अमल ठीकु आहे या न? हे इम्पोर्टेंट मसइलो आहे, इंतिहाई ज़रूरी मसइलो आहे ऐं हिन मसइले खे काफ़ी साथी अॻिते बि मोकिलिनि ताकी माण्हुनि जा रोज़ा बहितर थियनि। यानी शेयर हिन वीडियो खे कनि। मां कॾहिं बि न चयो आहे शेयर कयो, बल्कि हे वीडियो इम्पोर्टेंट आहे, इन करे मां चवंदो हिन वीडियो खे अॻिते जेको आहे शेयर कयो। यादि रखणु खपे त रोज़े जो जेको तालुक़ु आहे उहो आज़ान सां बिल्कुलु न आहे। रोज़े जो तालुक़ु जेको आहे उहो वक़्त सां आहे। जेकॾहिं मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां, 5:10 ते सेरी बंदि आहे त हक़ीक़त में बंदि आहे। ईअं न आहे त 5:10 ते बंदि आहे त पोइ तव्हां 15 मिंट ताईं खाईंदा रहो, 20 मिंट ताईं खाईंदा रहो। त जेकॾहिं कंहिं बि मुस्लमान रोज़े जो जेको टाइम बंदि थिए थो मसलन तौरु 5:10 ते, अगरि कंहिं बि मुस्लमान पंहिंजी सेरी खे 5:15 ताईं जारी रखियो, 20 मिंट ताईं जारी रखियो या 13 मिंट ताईं जारी रखियो, यादि रखणु खपे त इन ॾींहं जो इन जो रोज़ो न थींदो। इहो रोज़ो जेको आहे बिल्कुलु फासिद थी वियो। यादि रखणु खपे त रोज़े जो जेको तालुक़ु आहे उहो आज़ान सां बिल्कुलु न आहे। आज़ान 10 मिंट खां पोइ बि थींदो आहे, 15 मिंट खां पोइ बि थींदो आहे, 20 मिंट खां पोइ बि थींदो आहे, अधु कलाक खां बाद में बि आज़ान सेरी जे टाइम थींदो आहे। यानी अधु कलाकु पहिरियों रोज़ो बंदि थी चुको आहे न, त अधु कलाक खां बाद में बि आज़ान थींदो आहे।
यादि रखणु खपे त जॾहिं बि रोज़ो रखणु खपे, हर मुस्लमान जंहिं टाइम बि रोज़ो रखे त कम से कम पंहिंजे टेम खे लाज़िमी ॾिसे त जेकॾहिं अगरि रोज़ो 5:20 ते बंदि आहे त 20 मिंट खां पहिरियां पहिरियां ई पंहिंजे रोज़े खे बंदि करे छॾे। रोज़े जो तालुक़ु जेको उहो वक़्त सां आहे, आज़ान सां बिल्कुलु न आहे। आज़ान यानी हिकिड़े क़िस्म जो ऐलान आहे त हाणे वक़्तु बंदि थी चुको आहे, हाणे टाइम ख़तमु थी चुको आहे। अगरि कंहिं बि मुस्लमान आज़ान जे टाइम ते रोज़ो रखियो या आज़ान मिले पई उन टाइम बि उन सेरी कई, इन ॾींहं जो इन जो इहो रोज़ो क़ज़ा थी वेंदो। ऐं इफ़्तारी जो बि इहो हुकुम आहे त इफ़्तारी बि आज़ान ते न कई वेंदी। जेकॾहिं इफ़्तारी जो टाइम थी वियो आहे, मसलन तौरु 6:10 ते इफ़्तारी जो टाइम आहे, अगरि 6:10 थी विया आहिनि त बंदे खे हाणे रोज़ो इफ़्तार करणु खपे। छाजे करे रोज़े रखण जो बि वक़्तु आहे, रोज़े जे इफ़्तार जो बि वक़्तु आहे। बाक़ी इहो किथे बि न आहे लिखियलु त आज़ान मिले तव्हां रोज़ो रखो, आज़ान थिए त तव्हां रोज़े खे इफ़्तार कयो। आज़ान हिकिड़े क़िस्म जो ऐलान आहे, उन में नमाज़ जी तरफ़ सॼो वञे थो, नमाज़ जी तरफ़ फोकस कई थी वञे। बाक़ी आज़ान जो तालुक़ु जेको आहे वक़्त सां बिल्कुलु न आहे। कॾहिं कॾहिं वक़्त खां अॻिते बि आज़ान थींदी आहे, कॾहिं कॾहिं वक़्त खां पहिरियों बि आज़ान थींदी आहे, कॾहिं कॾहिं वक़्त खां पोइ बि आज़ान थींदी आहे। त आज़ान ते कोई बि मुस्लमान रोज़ो रखे बि न ऐं रोज़ो इफ़्तार बि न करे। तमामु मुस्लमान हिन मामले खे इंतिहाई संगीन वठनि। रोज़े जी हालत में ॾाढ़ी खे शेव करणु कीअं आहे? बिल्कुलु गुनाह कबीर आहे। जेकॾहिं कोई बि मुस्लमान रोज़े जी हालत में ॾाढ़ी खे शेव कराए थो, ॾाढ़ी खे कटराए थो, ऐं उहा ॾाढ़ी मुठ खां नंढी आहे, यानी इंतिहाई बारीक कराए थो ॾाढ़ी खे, त बिल्कुलु नाजाइज़ ऐं गुनाह आहे। बाक़ी ॾाढ़ी शेव कराइण में, ॾाढ़ी कटराइण में छा रोज़ो फासिद थींदो या न थींदो? रोज़ो फासिद न थींदो, बाक़ी इन बंदे खे गुनाह जेको आहे कबीरा मिलंदो। त तमामु मुस्लमान बचण जी कोशिशि कनि त ॾाढ़ी हिकु इस्लाम जी पहचान आहे ऐं मुस्लमान जी शान आहे, ऐं मुस्लमान जी पहचान ॾाढ़ी ते ई आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾाढ़ी हुई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾाढ़ी मुबारक हुई, ऐं 1,24,000 अंबिया खे बि ॾाढ़ी मुबारक हुई, ऐं साहबा जी पूरी जमायत खे मुठ बराबरि ॾाढ़ी हुई। त तमामु मुस्लमान ॾाढ़ी खे रखण जी कोशिशि कनि, शेव न कराइनि। छा साईं रोज़े जी हालत में ज़ेरे नाफ़ कटण कीअं आहिनि? रोज़े जी हालत में ज़ेरे नाफ़ कटण कीअं आहिनि? रोज़े जी हालत में ज़ेरे नाफ़ खे कटणु जाइज़ आहे बिल्कुलु, ऐं रोज़ो जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि फासिद न थींदो। ज़ेरे नाफ़ कटण सां रोज़े ते कोई बि असरु न आहे पवंदो। कुझु माण्हू सेहरी जे टाइम लाउड स्पीकर ते नातूं ऐं बयान वग़ैरह हलाए छॾींदा आहिनि, छा उहो अमल सही आहे या न? परहेज़ करणु खपे इन खां। तमामु मुस्लमाननि खे जेके ख़ासि करे मस्जिद या पेशुमाम आहिनि या मस्जिद या मोज़िन आहिनि, उन्हनि खे एहतियात करणु खपे त सेहरी यानी उहे 1 बजे बि लाउडनि जो मुंहुं खोले था छॾनि, उन में नात हलनि था, बयान हलनि था। ईअं न आहे त को ग़लति कमु आहे, बहितर आहे। नात जे अंदरि नेकी मिलंदी, बयान जे अंदरि नेकी मिलंदी, पर छा आहे त उन सां काफ़ी माण्हुनि जी जेके लेट सां सुता आहिनि उन्हनि जी निंड बि ख़राबु थींदी। ऐं जेकॾहिं अगरि कंहिंखे बि बयान जी ज़रूरत पवंदी ऐं नात जी ज़रूरत पवंदी कंहिं बि मुस्लमान खे, त अॼुकल्ह स्मार्ट मोबाइल सभिनी वटि आहे। हर कोई जेको आहे पंहिंजी नात सर्च करे यूट्यूब ते नात ॿुधंदो। अगरि कंहिंखे बयान जी ज़रूरत आहे उहो बयान खे जेको आहे सर्च करे बयान बि ॿुधंदो। बाक़ी हाणे लाउड स्पीकर ते पेशमाम साहिबु या मोज़िन साहिबु हीअं जो हलाए छॾे, नात बि हलाए छॾे, बयान बि हलाए छॾे, त पब्लिक ते तमामु वॾो इन जो असरु थो पए ऐं पब्लिक मुतनफ़िर थिए थी। त तमामु जेको मस्जिद पेशमामनि खे मां हिकु नसीहत करणु चाहियां थो त सेहरी जे टाइम काफ़ी पेशमाम 1 बजे 2 बजे नातूं हलाइनि था, बयान हलाइनि था, त इन शइ खां एहतियात करणु खपे। पब्लिक के अहिड़ा नौजवान आहिनि जेके राति जो 1 बजे सुता आहिनि, के अहिड़ा यानी बीमार आहिनि जेके मरीज़ आहिनि जेके 2 बजे सुता आहिनि। हाणे हिन टाइम तव्हां नात हलाईंदव या बयान हलाईंदव त पूरे महले वारा हिन टाइम उथी पवंदा। ऐं जेकॾहिं कंहिंखे अगरि नात ॿुधण जी ज़रूरत आहे बि सही, यार डिजिटल ज़मानो आहे, कोई बि पंहिंजे मोबाइल स्मार्ट आहे, उन जे अंदरि यूट्यूब आहे, उन में सर्च करे कोई बि नात ॿुधी सघे थो। या कंहिंखे बयान जी ज़रूरत आहे, उहो बयान तो सर्च करे सभु मुस्लमान इज़ीली नात बि ॿुधी सघनि था, बयान बि ॿुधी सघनि था। बाक़ी मस्जिद में रमज़ान जे महीने जे अंदरि 1 बजे खां वठी करे 4 बजे ताईं नातूं हलाइणु, बयान हलाइणु ऐं फुल स्पीकर खोले छॾणु, इन मां महले वारनि ते तमामु ॾुखियो जेको असरु पए थो। असरु इहो पए थो, को गुनाह न आहे। छाजे करे के माण्हू लेट सां सुता आहिनि, के अञा उथिया ई नवा आहिनि, ऐं कंहिंखे तिलावत करणी आहे, कंहिंखे नफ़िल नमाज़ पढ़णी आहे, त उन जे लाइ कम से कम एहतियात करणु इंतिहाई ज़रूरी आहे। अगरि कंहिं औरत रोज़ो रखियो ऐं रोज़े रखण खां पोइ औरत खे हेज़ अची वञे, त छा उन औरत जो उहो रोज़ो टुटी पवंदो या न? कंहिं औरत रोज़ो रखियो ऐं रोज़े रखण खां बाद में उनखे हेज़ आयो, पोइ उहो हेज़ मंझंदि जो आयो या रोज़े खोलण खां अधु कलाकु पहिरियां आयो
या रोज़े जे इफ़्तार खां 5 मिंट पहिरियां आयो या रोज़े जे इफ़्तार खां 2 मिंट पहिरियां आयो त इहो रोज़ो इन जो टुटी पियो। त इन ॾींहं जे रोज़े खां वठी करे जेसिताईं औरत खे मेंसिस हलनि था इहे पंहिंजा ॾींहं शुमार कंदी। गैर रमज़ान में इहा औरत इन रोज़नि जी क़ज़ा कंदी। रोज़े जी हालत में गुस्ल कीअं कजे? बिल्कुलु आसान आहे। रोज़े जी हालत में गरड़ा बंदो न कंदो, नॉर्मल गुरड़ियूं कंदो ऐं नॉर्मल नक में पाणी विझंदो ऐं तमामु जिस्म ते पाणी वहाईंदो हता कि हिकु बार बराबरि भी बदन ख़ुश्क न रहे त बंदे जो गुस्ल ॾेई वेंदो। औरत एतिकाफ़ में कीअं वेहे? इंतिहाई आसान आहे। औरत एतिकाफ़ में वेंदी 20 रोज़े ते गुरूब आफ़्ताब खां पहिरियां यानी सिज लहण खां पहिरियां औरत का पंहिंजी मख़सूस हिकु जॻह बनाईंदी ऐं उते सिर्फ़ु इहो दिलि जे अंदरि इरादो कंदी त मां एतिकाफ़ में वेहां थी ऐं कोशिशि कंदी त कंहिं बि नामहरम जे मुंहुं न चढ़े। बाक़ी जेकॾहिं मुहरमात आहिनि उन्हनि जे मुंहुं उहा औरत पई सघे थी, जीअं औलाद आहे या अहिड़ी तरह मुड़ुसु आहे उनजे मुंहुं बि पई सघे थी, कंहिं क़िस्म कोई बि हर्ज न आहे। बाक़ी जेके नामहरम आहिनि उन्हनि जे मुंहं ते उहा औरत न पवंदी, उनजे अंदरि तिलावत कंदी, ज़िक्र अस्कार कंदी। इहो ई एतिकाफ़ जो अहकाम आहे। छा जनाबती हालत में बंदो सेरी करे सघे थो या न? जनाबती हालत में बंदो सेरी करे सघे थो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे नौजवान राति जो घरवारी सां अंबिस्तरी कंदा आहिनि ऐं सुबुह सां जीअं जो उथिया त हाणे हेॾां सेरी जी मानी पई आहे ऐं हेॾां 20 मिंट आज़ान में पिया आहिनि त हाणे सोचींदा जेकॾहिं असां तड़ कंदासीं त सेरी थी वञे, सेरी कयूं था त तड़ थो वञे, त हाणे इन ॿिन्हिनि मां छा करणु खपे? त बिल्कुलु हथनि खे धोई करे तव्हां सेरी कयो। भले जेकॾहिं टाइम ख़तमु थी वञे ऐं आज़ान थी बि वञे, आज़ान बिल्कुलु थी बि वञे त आज़ान खां बाद में तव्हां जनाबत जो तड़ लाहे सघो था ऐं कंहिं क़िस्म जो कोई बि रोज़े ते असरु न ईंदो, रोज़ो बिल्कुलु तव्हांजो थी वेंदो। त जनाबत जी हालत में सेरी करणु बिल्कुलु जाइज़ आहे। जंहिं टाइम इंतिहाई नंढो पतो आहे त उन टाइम बिल्कुलु जाइज़ आहे। आज़ान मिलण खां बाद में इहो नौजवान गुस्ल करे ऐं पोइ नमाज़ पढ़े। एतिकाफ़ में मोबाइल हलाइणु सही आहे या न? ज़रूरत जे मुताबिक़ बंदो एतिकाफ़ में मोबाइल खे इस्तेमालु करे सघे थो, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। बाक़ी एतिकाफ़ में वेठो सॼो ॾींहुं मोबाइल हलाइणु त हे नापसंदीदा अमल आहे ऐं इन में तमामु वॾी लायानी थींदी। इन लायानी खां हर हिकु मुस्लमान खे बचणु खपे। छा साईं एतिकाफ़ वारो आज़ान या नमाज़ पढ़ाए सघे थो या न? बिल्कुलु एतिकाफ़ में हिकिड़ो बंदो वेठो आहे त उहो आज़ान बि चई सघे थो ऐं नमाज़ बि पढ़ाए सघे थो, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। अल्लाह ताला हिनखे नेकी ॾींदो इन ते। त एतिकाफ़ में मुंहुं लिकाइणु ज़रूरी न आहे। हा, काफ़ी नौजवान इन करे मुंहुं खे मथां रुमाल ॾींदा आहिनि ताकी कोई असांजो दोस्त गपशप न करे, असां सां ॻाल्हियूं न करे। इन एतबार सां जेकॾहिं कोई मुंहुं खे ढके थो त कोई बि हर्ज न आहे। बाक़ी इहो लाज़िम बनाइणु त एतिकाफ़ में मुंहुं खे ढकियो वेंदो आहे, इहो सही ग़लति आहे। तमामु नौजवान जेके मुंहुं खे ढकींदा आहिनि, मां सम्झां थो इन एतबार सां ढकींदा आहिनि त कोई असां सां दोस्त लायानी न करे, कचहरी न करे। छाजे करे एतिकाफ़ में फज़ूल ॻाल्हाइण बि मना आहे। त कोई बि जेकॾहिं नौजवान इन एतबार सां मुंहुं ढके थो त उनजे लाइ जाइज़ आहे ताकी असां कोई दोस्त लायानी न करे। बाक़ी एतिकाफ़ में मुंहुं खे लिकाइणु ज़रूरी कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। छा एतिकाफ़ जी हालत में ॿाहिरि माण्हू सां ॻाल्हाए सघिजे थो या न? ज़रूरत जे मुताबिक़ जेकॾहिं को ॿाहिरियां आयो आहे ऐं उनजो तव्हां में कमु आहे, उन सां ॻाल्हाए सघो था, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। बाक़ी ज़रूरत खां अलावा लायानी करणु, खामखा जी गपशप आहे, उन खां परहेज़ करण जी कोशिशि करे बंदो एतिकाफ़ में उन सां कलाम न करे। राति जो मानी खाई करे सुम्ही पियुसि ऐं सुबुह जो सेरी न करे सघियुसि, छा रोज़ो थी वेंदो या न? बसि रोज़े जी नियत करे छॾियो, रोज़ो थी वेंदो। रोज़े में अगरि ग़लति ख़्यालात अचनि त छा उन सां रोज़ो टुटी पवंदो या न? रोज़ो कंहिं क़िस्म जो कोई बि टुटंदो न। बचणु खपे, बुरनि ख़्यालातनि खां बचणु खपे ऐं जेकॾहिं अचनि बि पोइ बि बंदो इस्तग़फ़ार पढ़े। तरावी नमाज़ वेही पढ़णु कीअं आहे? जेकॾहिं को उज़ुर आहे, बंदो माज़ूर आहे या पेरनि में सूर आहे त उहो वेही करे तरावी नमाज़ पढ़ी सघे थो। रोज़े में कूड़ ॻाल्हाइणु कीअं आहे? कूड़ ॻाल्हाइणु गुनाह आहे। रोज़े में गुनाह खां बंदो बचण जी कोशिशि करे ऐं रोज़े में कूड़ ॻाल्हाइणु सख़्तु गुनाह आहे। तमामु मुस्लमान बचण जी कोशिशि कनि। अगरि कंहिं औरत खे हमल हुजे त छा इहा रोज़ा रखे या न? हमल वारी औरत जेकॾहिं रोज़ा रखे थी ऐं उनजे हमल खे कंहिं क़िस्म जो कोई बि नुक़सानु नथो थिए त उहा रोज़ा रखे। पर जेकॾहिं हमल वारी औरत रोज़ा रखे थी पोइ उनजी पंहिंजी सिहत ते असरु थो पए या ॿार खे को नुक़सानु पहुचे, उन सूरत में उहा हमल वारी औरत
फ़िलहालु रोज़नि खे छॾे ॾे, गैर रमज़ान में उन रोज़नि जी क़ज़ा कंदी। पर जेकर उनजी सिहत बिल्कुलु ठीकु आहे त मुकमल सभु रोज़ा रखे, कोई मसइलो न आहे। रोज़े जी हालत में सुरमो पाण कीअं आहे? जाइज़ आहे बिल्कुलु, रोज़े जी हालत में बंदो सुरमो पाए सघे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहो अमल साबित आहे त रोज़े जी हालत में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुरमो मुबारक पातो आहे। रोज़े जी हालत में वारनि खे तेल लॻाइणु जाइज़ आहे बिल्कुलु, कंहिं क़िस्म में कोई बि मसइलो न आहे, बंदो वारनि खे तेल लॻाए सघे थो। रोज़े जी हालत में अगरि कंहिं शख़्स भुल में खाई पी वियो, छा उनजो रोज़ो टुटी पवंदो या न? रोज़े जी हालत में अगरि कंहिं बि मुस्लमान भुल में का बि शइ खाधी या का शइ पीती, जेकॾहिं उनखे फौरी तौरु रोज़ो यादि अची वियो त जेकी शइ हथ में आहे त परे करे, जेकी शइ मुंहं में आहे यानी वात में आहे त उहा ॿाहिरि फिटो करे, उन सूरत में रोज़ो फासिद न थींदो। पर जेकॾहिं हिनखे यादि आई बि सही, इन खां बाद में बि हिन कम खे जारी रखियो त रोज़ो साईं फासिद थी वियो। रोज़े जी हालत में अगरि कंहिं शख़्स कंहिं औरत खे बुरी नज़र सां ॾिठो त छा उनजे रोज़े ते को असरु पवंदो या न? वॾो बदमाश आहे, रोज़े जी हालत में औरत खे थो ॾिसे त इहा बदमाशी आहे, हिन ते गुनाह मिलंदो, तो मां इस्तग़फ़ार करणु खपे। रोज़ो ईअं न आहे त को तूं खाइण पीअण खां रुकियल आहे, बल्कि नज़रुनि खे बेहयाई खां बि रोकणो आहे, हथ खे जेको आहे ज़ुल्म खां बि रोकणो आहे, ऐं कदम खे यानी अहिड़ी जॻह ते बि नाहे वठी वञिणो जिते अलाह जो गज़ब अचे, अलाह जी कावड़ अचे। रोज़ो इन शइ जो नालो आहे। बाक़ी हिकिड़ो जेकॾहिं को नौजवान रोज़ो रखे करे पोइ औरतुनि खे ग़लति नज़र सां ॾिसे त हे बदमाश माण्हू जो कमु थी सघे थो। अलाह ताला हिन खे सम्झ नसीब अता फ़रमाए। रोज़े जी हालत में ड्रिप चढ़णु कीअं आहे? बिल्कुलु जाइज़ आहे। जेकॾहिं कोई बि मुस्लमान तबियत उनजी ख़राबु आहे, रोज़े जी हालत में ड्रिप चढ़ाए थो यानी थैली चढ़ाए थो, ऐं जेकी जिस्म खे ताक़त ॾे, त बिल्कुलु जाइज़ आहे। अहिड़ी तरह रत जी थैली बि चढ़ाए सघे थो, उन सां बि रोज़े ते कंहिं क़िस्म जो कोई बि असरु न ईंदो। अगरि कंहिं शख़्स खे रोज़े जी हालत में उल्टी अची वई, छा उनजो रोज़ो फासिद थींदो या न? रोज़े जी हालत में जेकॾहिं उल्टी गैर इख़्तियारी आई आहे त उन सूरत में रोज़ो फासिद न थींदो। हाणे गैर इख़्तियारी उल्टी छा खे चइबो आहे? जेकी इंसान जे इख़्तियार खां ॿाहिरि हुजे, ख़ुदि ब ख़ुदि अची वञे, उनखे इंसान रोके न सघे, इन उल्टी सां रोज़ो फासिद न थींदो। बाक़ी ॿी जेकी उल्टी आहे उहा इंसान जे इख़्तियार सां ईंदी आहे, यानी पंहिंजे फ़ेल सां हिन उल्टी खे आंदो आहे, उन सूरत में रोज़ो साईं फासिद थी पवंदो, इन रोज़े जी क़ज़ा करणी पवंदी। हाणे रोज़े जी हालत में नसवार ॾियणु कीअं आहे? बिल्कुलु नाजाइज़ आहे, उन में रोज़ो फासिद थी पवंदो। अगरि उहो जेकॾहिं नसवार कंहिं बि बंदे ॾिनी आहे, उन में उहा नसवार हलक खां हेठि लथी त रोज़ो फासिद थी पियो, ऐं यकीन तौर ते हलक खां हेठि लहंदी बि सही, वात में रखण सां ई रोज़ो बंदे जो वेंदो, ऐं कोशिशि करे त रोज़े जी हालत में नसवार खां परे रहे। अगरि जेकॾहिं कोई शख़्स पंहिंजो मामूल बनाए त उहो सेरी न करे, बल्कि राति जो मानी खाई करे पोइ सुम्ही पवे ऐं सुबुह सां रोज़े जो इरादो करे, छा उनजो रोज़ो थी वेंदो या न? रोज़ो थी वेंदो, बाक़ी सेरी जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फज़ीलत बयानु कई आहे। अल्लाह जे नबी फरमायो सेरी जे अंदरि ख़ुदा बरकत रखी आहे, त जेकॾहिं को बंदो हिकिड़ो गिलास खीर जो पीए थो, उहो बि सेरी जे अंदरि शुमार आहे, ऐं ईअं सम्झो 2-3 खजूर खाए थो, इहो बि सेरी जे अंदरि शुमार आहे, ऐं जेकॾहिं मानी जा 2-3 लुक़मा खाए थो, इहे बि सेरी जे अंदरि शुमार आहिनि। त सेरी खे छॾण जी कोई बि कोशिशि न करे, इन जे अंदरि अल्लाह ताला बरकत रखी आहे। तमामु मुस्लमान खे अल्लाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए।